नसीराबाद प्रेस क्लब ऑफ इलेक्ट्रॉनिक एंड प्रिंट मीडिया जे सॾ ते असां सिंधु जा वारिस आहियूं। जे सॾ ते नसीराबाद में सकाफ़ती रंग निखरी पिया। मुख़्तलिफ़ स्कूलनि जिन में रॉयल स्कूल, इंडस स्कूल, चना मोहल्ला जे ॿारनि ऐं उस्तादनि पारां सिंधी टोपियूं अजरक ओढ़े सिंधु खे भेटा ॾिनी वई। उस्ताद तंज़ीमुन कस्टा पेटे अरफ पारां पिण अलॻि अलॻि रैलियूं कढी सिंधु खे भेटा ॾिनी। ॾिण मुखिया तक़रीब सकाफ़त जे शारती पब्लिक पार्क में नसीराबाद प्रेस क्लब जे मेज़बानी हेठि थी गुज़री। हिन सकाफ़ती तक़रीब में वॾी तइदाद में शहरनि शिरकत कई। सकाफ़ती तक़रीब शहरी इतिहाद, क़ौमी अवामी तहरीक पीपी, अवामी वर्कर्स पार्टी, काउंसलर, इतिहाद सहाफ़िन, उस्तादनि, शागिर्दनि, मर्दनि तोड़े ॿारनि वॾी तइदाद में शिरकत ऐं सिंधु खे भेटा ॾिनी वई। सकाफ़ती तक़रीब खे ख़िताब कंदे वसीम राजा शेख, शहरी इतिहाद जो सदर माशूक फुलपोटो, काउंसलर हाजी वज़ीर फुलपोटो, मोहम्मद उमर छुट्टो, सीनियर तालीमदान भरम खोखर, एडवोकेट इनायत तुन्यो, प्रेस क्लब जे सदर बशीर लिगारी, लेखक सहाफ़ी मुमताज़ अली लंजवाणी, काउंसलर इतिहाद जे सदर हाफ़िज़ आशिक फुलपोटो, समाजी अगवान मुमताज़ शेख, वापारी अगवान गफ़ार तुन्यो, सेप्को यूनियन जे अगवान इम्तियाज़ शेख चयो त सिंध हिकु ख़ुदि मुख्तियार आज़ाद वतन रहियो आहे ऐं जीअं सिंधी क़ौम 5000 साल क़दीमी क़ौम आहे, सकाफ़त ज़िंदा क़ौमूं ई मल्हाईंदियूं आहिनि। जॾहिं त राइस स्कूल पारां 50 फुट अजरक सां रैली कढी शहर जो गश्त कयो ऐं सिंधी नग़मनि ते रक़्स कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची